खाई आई पंहिंजे भाइरनि जे घर मां कोरमा। तू तो सॼी जिंदगी रहण वई है न। बॾी बि कोन आयूं, धिक्का ॾेई घरां कढियो अथनि। मुंहिंजा भाइर एतिरा ज़ालिम न आहिनि। इहो त मुंहिंजो थोरो मञो जो मां तव्हां ते भलाई करे हिन घर में मोटी आई आहियां। अञा बि जेकॾहिं इहो तूं वात हण ऐं पंहिंजे पुट जा मुंहिंजे खिलाफ़ कन भरण खां बस न कई न त मां हली वेंदीसांव ऐं पोइ वरी कॾहिं बि न मोटंदसि। पोइ वञ न, तोखे केरु रोकियो आहे? वेंदसि जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस मूंखे तड़ियो त तुंहिंजे चवण सां न। हुन तोखे बंदूक न हई पर तोसां घणी जुठू करे थो, पर तू आही बेपिटी। मां चवां थी बस कर मूंखे होश मां न कढ त ॿुधाए न मुंद जूं। वात हणण खां सवा तोखे अचे छा थो? जेतिरो तू वात थी हणी न एतिरो तू घर जो कम करी त एतिरो झेड़ो ई न थे। जानू तू चई त असां पंहिंजे सॻे पीउ खे बि बख़्श न कयूं त पोइ दिलदार जी छा औकात आहे? जानू ये समझ त दिलदार जो न हो, पर खाली दिलदार न, उन्हें सां गॾु हिकिड़े रोल कुत्ते जे वॻा तो वञणो आहे। उहो बि कोन बचंदो, सिर्फ़ उन जो नालो ॿुधाए। उन जो नालो आहे रहीम। जानू रहीम त हर को कंदो आहे, उनसां तुंहिंजी कहिड़ी दुश्मनी? ऐं दिलदार बि तुंहिंजो ख़ासि माण्हू हुयो त पोइ उन सां टकर कीअं खाधई? इहा ॻाल्हि आहे सम्झ में नथी अचे। वक़्तु आयो त तव्हांखे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदुसि। हींअर सिर्फ़ु तव्हां वटि हली आयो आहियां त मुंहिंजो साथ ॾियो। सॼी ज़िंदगी मूं तव्हां भलायूं कयूं आहिनि, कॾहिं जेल में त कॾहिं रेल में, पर तव्हांखे कम जानू जिन आयो आहे। जानू जिन तुंहिंजा थोरा असां विसारिया न आहिनि, बसि ईअं ई पुछोसीं। तव्हांखे न जॾहिं जेल थिए थी त मूं कॾहिं तव्हां खां पुछो त कहिड़े ॾोह में ते अंदरि विया आहियो? न जानू त पोइ महाराज तव्हां मूंखां सुवाल छो था कयो? बसि कईसीं, रुगो हुकुम कर त इहो कमु कॾहिं करिणो आहे। बराबर भले सुभाणे सुबुह ते ॿई मोट पुॼी वञिजो। सुभाणे दिलदार रहीम जो कमु तमामु करिणो आहे। भले तो वञी रस्ते खे ख़बर पए त जानू वाक़ई जिन आहे। जिन जंहिंजे पोयां पवंदो उनखे मारींदो आहे या खारींदो आहे। पहुची वेंदासीं जानू, मूंखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। चङो, ख़ुदा हाफ़िज़। दिल त चती दियो वात मां चपाल कढी कुत्ते खे खाराई, पर इहा तुंहिंजे लाइ सज़ा घटि आहे। जानू मूंखे ॿुधाए न, मूंखे मारे छॾ मूंखे, पर मां हाणे तुंहिंजी करे बि न थींदसि। तूं हाणे रोज़ मरंदीअ, रोज़ जहिड़ी थींदीअ। लठुनि जी ॼर ॾींदो मई, रोज़ लठुनि जा नाश्तो कराईंदो मई। तूं भी मरंदे, तमाम जल्द मरंदे। बस कर कमीनी के जाजी बात थी ना बात थी आनी। तुझे ने चेहरे ते एतिरो पागल ना निशान ठाईंदी तो जे तोखे चाहण वारा तुने चेहरे ॾिसण में पसंदि कोन कंदा। जानू मुंहिंजी दा रब खे आहे कहिड़ी तो मूंसां हालत कई आहे न, ख़ुदा कंदो हिन खां वधीक बदतर तुंहिंजी हालत थींदी। तोखे त मूं इज़त ॾिनी, पर तो जानू जी इज़त मां न ॼातो। ऐं तोखे हर जानू जिन कहर जी ख़बर पवंदी, कहर जी त कहर छा थींदो आहे जिन जानूअ जो। मूरस जे टंगुनि में ॾवण ऐं नक में फूलो विझी छॾियो आहे। हाणे सिर्फ़ मुहार छिकण जी देर आहे। ये रेस रंग मूंखे मुंहिंजे पेरनि में किरे थो।
हाणे असांखे इन रस में को बि भाड़ो कोन्हे। हाणे जेकॾहिं सोचणो आहे त सिर्फ़ और सिर्फ़ वली दादा वारनि जे बारे में। वली दादा वारनि जो कहिड़ो सोचणो? अनवर जो कम त पूरो थी वियो आहे। बाक़ी ॿिन खे बि खोटे वठंदासीं। जबल तूं ख़ुशि तरह थी जॾहिं ख़ैर थियो। अनवर खे त तो घोटे छॾियो, अञा ताईं तुंहिंजो लाश त कोन आयो। उनजे लाश खे त मथूं खाई वयूं। लाश मिलंदो किथां? बाक़ी हणो हथियारनि खे तेल त कयूं वलीदाद ऐं मौलादाद जो पिलो। वलीदाद और मौलादाद ये ॿई मूं लाइ कूड़ी बि न आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे ठर ॾिनी आहे न त रुगो नाज़ा जे करे। ऐं मूंखे पूरी पक आहे जेकॾहिं नाज़ा ज़िंदा आहे त पोइ हिकु चक्कर वरी मूंसां मिलण ज़रूर ईंदा। पंहिंजे भाउ खे बचाइण जे लाइ नाज़ा जो हथ ॾेई पंहिंजी जान छॾाईंदा। अधी नाज़ा खणी ज़िंदा बि हुजे, पर इहा वलीदाद वारनि खे पक आहे त हुननि जो भाउ अनवर ज़िंदा नाहे रहियो। भाउरनि जी दिलि जी उमेद कॾहिं बि ख़तम न आहे थींदी जेसीं ताईं अनवर जो लाश पंहिंजे अखियुनि सां नथा ॾिसनि। तेसीं ताईं वरी वरी उन्हनि खे इहा उमेद असां तरफ़ पंध कराईंदी। जीअं असांजी उमेद ख़तम नथी थिए त नाज़ा ज़िंदा आहे। कहीं जो असां नाज़ा खे हिकु चक्कर बि पंहिंजे अखियुनि सां नाहे ॾिठो। मां बि इहो ई चाहियां थो त हिकु दफ़ो नाज़ा वापसि अची वञे, पोइ वलीदाद वारनि सां आज़ाद थी पिण में मज़ो ईंदो। मुंहिंजी पूरी कोशिश आहे जल्द मासूम नाज़ा खे मोटाए वठंदासीं। अदा हुन घर में रोज़ रोज़ बेइज्जती थियण खां सुठो आहे त तव्हां पंहिंजे हथनि सां घुटो ॾेई मूंखे मारे छॾियो। बाक़ी वापसि मां हुन घर में कोन वेंदसि। अॼु हुनजे घर में घिड़ी उन्हनि जी अहिड़ी त खल था लायूं जो ॿीहर तो मथां हथ त छा आङुर बि सिधी कोन कंदा। हलदा हल त सावण वारनि खे सबक सेखारे अचो। उन्हनि जे घर में घिरी उन्हनि खे बेइज्जती करण सां मसइलो हल कोन थींदो, अञा मुंहिंजे लाइ नफ़रत वधंदी। जेकॾहिं तव्हां मूंखे हुन घर में ख़ुशि ॾिसणु चाहियो था न त तव्हांखे रबूअ खे ख़तमु करणो पवंदो। छोरी तुंहिंजे करे तुंहिंजा भाइर वतन खून कंदा। न कनि मुंहिंजे करे खून, मूंखे ई मारे छॾनि। जेकॾहिं भागन भरीअ जे पुट खे बेकसूर मारे सघनि था त पोइ मूंखे ॻाल्हि त ईअं थी करे ॼण इन्हनि जो कम ई खून करणु आहे, ॿियो को कमकार अथनि ई कोन। भाॼई मां तो सां न आहियां, खुदा खे मन तूं चुप कर, मूंखे अदा वारनि सां ॻाल्हाइण ॾे। अदी असां त तोखे चऊं था त तूं असांखे इजाज़त ॾे त सावण वारनि जे घर में घिड़ी उन्हनि जूं टंगूं ॿाहूं ढमी छॾियूं जीअं वरी कॾहिं बि तोसां ॿारो न ॿोलनि। जॾहिं मां चवां थी त कंहिंखे कुझु बि न आहे चवणो सिवाय रबूअ जे। जेसि ताईं रबू न मरंदो न तेसि ताईं मां सुख सां उते रही न सघंदसि। पोइ ईअं सम्झंदी त रबूअ मरी वियो। ॿिनि ॾींहंनि अंदरि रबूअ जो लाश हुनजे घर पहुचंदो। इहो मौलादाद जो तोसां वाइदो आहे दी। दिलदार को बि ॾस पतो न आहे तो भाॼो लाइ काॾे भॼी वियो आहे।
बाकी ॿी ख़बर ॿुधी अथमि त रहीम हिते किथे लिकियल आहे। जेकर हिते लिखियल आहे त तूं हिते बीह जानो, असां रहीम खे कयूं था रब जी राह में रहनो। न मारा बि न, रहीम खे ऐं न मारींदो। रहीम खे जीअरो तव्हां मुंहिंजे हवाले कंदो, मुंहिंजे हवाले। जेको तुंहिंजो हुकुम। पोइ बीठा छा था ॾिसो, ॿिन्ही तरफ़ खां फिरी वञोसि ऐं तव्हां थो अचां। जानो भॼण जी कयई त माफ़ कोन कंदोमांसि, सिधी गोली हणंदोमांसि सीने वारी। न वञ न, मूं तो चयो न त रहीम खे माण्हू न आहे, जीअरो मुंहिंजे हवाले कयो अथव त भले ख़बर पए त जानू जिन जहिड़े माण्हू जूं खलूं लाहींदो आहे। त हाणे तूं ईअं कर, तूं हितां अचीस, बराबरि तूं हितां अच, आउं त साम्हूं थो अचां, पर मारजोसि न, ज़िंदह झलजोसि। वञ, तूं ईअं वञ। जानो अच्छा तूने शिकार। जानो कहां से तो न मारा बि न, पहिरीं हिन जी मूंखे चङी तरह खल लाहण त ॾे। जानू मूंखे माफ़ कर, खुदा जे वास्ते जानू मूंखे माफ़ कर, मूं तुंहिंजो ॿियो कहिड़ो कयो आहे जानू। तूं हिकु चकर ज़िंदह मुंहिंजे थल मां निकिरी वे त पंहिंजे पाण मुड़ुस माण्हू पियो सम्झी। हाणे तूं भॼ, भॼी ॾिसां केतिरो थो भॼी। त जानू जिन तो चयोमि न त जा मारींदो सही या खारींदो सही। बराबरि खोल तो हाल, ॿधी थी पिया बाहूं, ॿधी मथे हलो ठिकाणे ते। अॼु जहिड़े खल लॻुसि कोन्हे ख़बर पवंदी जानू जिन जी त छा आहे जानू जिन। ॾिस किन जे राह ते झले, झले अचो। मुई डाण इते लठ खयो बीठी आई, या लठाणी मथो तो कोन फाड़ींदी है। छो इते बीहजी वईया, अच न बवे खां औरते त वधाए। ओ वापस घर थी वञा, मूंखे को कम याद अची वियो तम, वरी मोटी थी अचां। वॾी आई आहे घर वञण वारी, ॾिसां त तूं कीअं थी घर वञे। मां तोखे घर वञण ॾींदसि, इते न तुंहिंजूं टंगूं भञंदसि। वॾी आई आहे घर वञण वारी, मां आहियां मुई जो हीअ घर वेंदी। हाँ इहा तो मूंखे बि ख़बर आहे त जेसि ताईं तुंहिंजूं टंगूं भञराए खट ते न विहारींदुसि न, तेसीं आउं ॿाहिरि नथी निकिरी सघां। त पोइ बीह न हिते, मां अचां थी तो ॾे, तूं भञ मुंहिंजूं टंगूं। हाँ छोकिरो खयो बीठो अथई, बीह ऐं सॼा मौलादात खे पोइ तमाशो ॾिस तूं। अड़ी तूं पंहिंजे हिन मोलुड़ूअ खे सॾु करे जा भोलुड़ूअ खे, मूंखे परवाह कंहिंजी बि कान हई। तेसी ताईं न छॾींदी साए, न छॾींदी साए, जेसी ताईं पाण अचे मुंहिंजे पेरनि ते, मुंहिंजे घर में न किरंदी। छा चई भोलड़ी? तो खाई आउं माफ़ी घुरंदुसि,
आई तोखा माफ़ी घुरे मुझे ठुठो अड़ी भागन भरी तुझा भाग हाणे हीअ माई बीठी मूंखे ठूठो ॾेखारे अड़ी मां इहो हथ जेको अथई न हितां हितां कराईअ खां भञंदी सां मां को तोखे डिॼां थी छा? हाँ जे न थी डिॼे त पोइ इहो पोइते छो थी हीअं भरकंदी वञे पई हिते बीह न बीह हिते त मां मज़ो तोखे ॾेखारियां अंधी आई छा? बीठी त आहियां। अच 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 तुंहिंजो मथो त तहारी सां कटियां। जी पैस अब हाणे वञा थी घर ॾिस वञी मौलादा खे चवांसि थी पोइ तुंहिंजो चङो घणंदो न पोइ ख़बर पवंदई। मौलादात खे थी चए अते इहो मौलादात त इन जा बि गोॾा चिथिया मौलादात जा थी दड़का ॾे निकुर ॿाहिरि त तोखे चङी तरह कयां मां तुंहिंजो वञणु अचणु रद्द न कयो न हाणे तूं नज़र बंदि आहे नज़र बंदि निकुर ॿाहिरि त पतो पई मौलादात मौलादात रेस बावल खाने गोट ही रस्तो इंदो आहे तव्हां ग़लति रस्ते सां आया इन खां पहिरियां जेको लिंक रोड वञे पियो न उहो रेस बावल खां जेको थींदो आहे त पोइ छा वापसि वञणो पवंदो? न हाणे तव्हां वापसि न वञो सिधा हलिया वञो अॻियां कचो रस्तो ईंदो उनजे साम्हूं ई ॻोठ रेस बावल खान जो आहे जेकॾहिं कचे रस्ते सां नथा वञणु चाहियो न त पोइ तव्हांखे वापसि वञणो पवंदो पर उन सां तमामु घणो फेरो थींदो वधीक तव्हां मर्ज़ी या मालिक आहे। महिरबानी तव्हांजी पोइ तव्हां कचे रस्ते सां ई वञा थो। भागन भरी जॾहिं हू मुड़ी विया आहिनि त तूं शरारतुनि खां छो नथी मुड़े? ओ बा अम्मा हिकु ॾींहुं बि घर में वेहे न त मरी पवे। अम्मा चाहे थी त 5 रुपया घटि बस कम खे पट। पुफीअ जी मर्ज़ी आहे त हो मुआ वरी अचनि ऐं अची असां सभिनी जी बेइज्जती कनि। वली दाद वारनि जेको असां सां कई न या जन्नत जे चवण ते कयूं हा जेकॾहिं इन जन्नत सां मां जुठियूं न कयां न रोज़ रोज़ त इहा हर घड़ीअ घड़ीअ पंहिंजा मर्द वठी असां दर ते बीठी हुजे हा ऐं असांजो वेहण बीहण आराम फिटाए छॾे हा जेसी ताईं घर मां न कढे हा न तेसी ताईं सुकून सां इहा माई न वेहे हा। इन्हे जो मतलब त तूं जन्नत खे अख ॾेखारे आई आहीं तॾहिं हू मुड़िया आहिनि। हा हा जे जन्नत खे मां इहा अख न ॾेखारियां हा न त इहा माई मुड़ण जी कान हुई।